ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। बरौरी बाईपास हज़ारा कब्रिस्तान तेज़ रफ़्तार कोच कल्टी 7 ॼणा अजल जो शिकार। अवांखे अपडेट कयूं कोयटा मां हादसे के नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी। ॼाणियुनि सां भरियल कोच कल्टी थी केतिरनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे कोयटा मां बरौरी बाईपास हज़ारा कब्रिस्तान वटि तेज़ रफ़्तार कोच कल्टी 7 ॼणा अजल जो शिकार। आज़ाद बलोच खां तफ़सील मालूम कंदासीं। आज़ाद, छा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां? जी बिल्कुलु अली रज़ा ही अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। कोयटा के इलाइक़े बरौरी रोड हज़ारा कब्रिस्तान वटि तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कमरा खां निकिरी